मुरीद छा चयो? मुर्शिद छाखे चइजे ऐं मुरीद छाखे चइजे? पाण फरमायो फ़क़ीर को वक़्तु ईंदो तोखे ॿुधाईंदासीं। साईं अॼु ॿुधायो? पाण फरमायूं था अॼु कोन था ॿुधायूं। अलाए कॾहिं ॿुधाईंदव? चए बसि वक़्तु अचे, साल गुज़री विया, मुरीद जे दिमाग़ मां बि ॻाल्हि निकिरी वई, हुनखे यादगिरो रहियो ई कोन। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, कुझु अरसे खां पोइ उन मुरीद जी शादी आहे। कुंवार पंहिंजीअ खे वनवाह में विहारे आयो आहे। ॾींहुं ॿधो पियो आहे, फलाणी तारीख़ आहे, माई मुहजादा वनवाह में वेठी आहे। वनवाह सम्झो था? कंदा हो कोन? सभु को खिले थो। अॻुवाट शादीअ खां मटड़े ॾिहाड़ा माई खे विहारे छॾिबो आहे। आराम सां वेही आराम करे पोइ शादी थींदी। मुंहिंजा आदड़ा, हाणे उन फ़क़ीर जंहिं चयो हो त साईं मुरीद छाखे चइजे, मुर्शिद छाखे चइजे, साल गुज़री आहे, उन खां बाद में पंहिंजे शादीअ जे लाइ चई हाणे पीर साईं खे दावत ॾेई अचां, मुर्शिद खे बि दावत ॾियां। पोइ साईं अचे या न अचे पर सॾु त ॾियां। दरगाह ते आयो, क़िबला हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो आहियां। पाण फरमायो त अर्ज़ु तो वारो पोइ पहिरीं मुंहिंजो कमु। सही हवालत वठो, चे पोइ अलाए कहिड़ो कमु आहे। पाण फरमाइनि था हितां हिंदुस्तान वञ, जैसलमेर में वञ, फलाणे ॻोठ में असांजो हिकिड़ो फ़क़ीर रहे थो, उन वटि असांजी अमानत रखियल आहे। उहा अमानत खणी असां वटि पहुचाए, उन खां बाद में तोखां हवाल वठंदासीं। सुभाणे शादी आहे। दरगाह तां जैसलमेर न को रेल, न को हवाई जहाज, न को कार, न को छा, थर हुई थर, बर हुई बर, उठ घोड़ा या प्यादल। दिल में सोचई वेंदुसि त बि 20 ॾींहं लॻंदा, मोटंदुसि ॿिया 20 ॾींहं लॻंदा, 40 ॾींहं लॻी वेंदा। मुआरी कुंवार त ख़ैर जो सुभाणे परण बि। पर चई यार माशा अल्लाह, मुर्शिद चवे थो, मुर्शिद जे चवण ते वञो थो, हला माशा अल्लाह, भला जे उथारे छॾियो त मर्ज़ी जा मालिक हल, मुर्शिद राज़ी त अल्लाह बि राज़ी। बस ईअं उतां उतां काहे हलियो। 20 ॾींहं लॻा जैसलमेर पहुतो। उते पहुचण खां बाद जंहिं फ़क़ीर जी ख़बर हुई उन वटि वियो। हुन चयो यार भले करे आए, पीर साईं जे दरगाह शरीफ़ जी मूं वटि का अमानत पियल आहे, उहा खणी वञ। बसि आयो ई इन्ही जे लाइ आहियां। अमानत छा हुयो कि नंगर शरीफ़ जा, दरगाह जे नंगर जा पैसा रखियल हुआ। चई बाबा इहे तुंहिंजे हवाले खणी वञ। हुन पैसा वरिता, राति रहियो। जॾहिं हो रवानो थियो आहे त सुबुह जे टाइम ते उन फ़क़ीर दरगाह जा पैसा त हुनखे ॾिना, पर पंहिंजे तरफ़ खां चई यार तोखे भाड़ो करायो हो, मुंहिंजे तरफ़ खां 100 रुपयो बि तोखे आहे। 400 या 500 दरगाह जा, 100 रुपयो हिन खे मिलियो दोस्तीअ में। उहे खीसे में पैसा विझी निकितो आहे, ॻोठ हिकिड़े में आयो आहे। ॾिसई त शहर खां ॿाहिरि हिकिड़ी वॾी महलात ठही पई आहे, माण्हुनि जी लाइन लॻी पई आहे, तमामु घणा माण्हू गॾु थिया वेठा आहिनि। पुछा कई ॿियो ख़बर है छा ॻाल्हि आहे? माण्हुनि चयो हिकिड़ी बदमाश औरत आहे, ख़राब औरत आहे, फाहिशा औरत आहे, एॾी हसीन आहे, अख़लाक में किनी, पर हुस्न हुनजो एॾो आहे जो 100 रुपयो वठंदी आहे, रुॻो मुंहुं ॾेखारींदी आहे। छा साईं? 100 रुपए में रुॻो मुंहुं ॾेखारे। हिन खे बि शैतान वकड़ ॾिनो। जे पीर साईं वारा पैसा त खीसे में आहिनि, पर मुंहुं वारो 100 रुपयो जेको मिलियो इहो ॾेई मुंहुं त ॾिसांसि। 100 रुपयो हिन जमा करायो, माईअ जो मुंहुं ॾिठई। शैतान इंसान सां गॾु आहे। ही पंहिंजी दिलि खसाए फुरजी वेही रहियो। चई भला ॾियो ख़बर, 100 रुपयो रुॻो मुंहुं ॾेखारण जो थी वठे, भला राति रहण जा बि पैसा। चए हा 400 रुपया। जे हाली फ़िलहाल पीर साईं वारा पैसा ॾियूं था, पोइ ॾिठो वेंदो। पैसा जमा कराई, राति जो टाइम थियो आहे।
जमल नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिका औरत जे वेझो आयो आ, औरत बि खट ते आ, ही बि खट ते आ, अञा हथ को नथो लाए। मुंहिंजा प्यारा दोस्त बुराईअ जे इरादे सां करीब आयो आ। हक़ल ॿुधई ख़बरदार। पर अहिड़ी हैबतनाक हक़ल हुजे जो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो डिॼी वियो, ख़तरे में अची वियो। औरत जे कन ते बि आवाज़ पहुतो आ, परे बीही रहियो। माई बि आवाज़ ॿुधो आ। माई हिन खे चवण लॻी आ, ॾे ख़बर छा भला को तुंहिंजो पीर बि आहे? चई हाओ मुंहिंजो पीर बि आहे। माई थी चए हाणे जेकॾहिं तुंहिंजो पीर आ, मां गुनहगार आहियां, फाहिशा औरत आहियां। मां सम्झां थी उहा हक़ल तोखे तुंहिंजे पीर बुराईअ खां बचाइण जे लाइ कई आ। हाणे महिरबानी कर, तूं बि बुराईअ खे छॾ, मां बि बुराईअ खे थी छॾियां। तूं बि हल, मूंखे बि वठी हल, मां तौबा कयां थी अल्लाह जे वलीअ वटि, रब मूंखे ज़िना खां बचाए छॾींदो। ॿई उतां रवाना थिया। अॻ में पाण आ, पुठियां औरत आ। दरगाह शरीफ ते पहुता। पहुचण सां हज़रत पीर साईं तख्त धणी रहमतुल्लाह अलैह, हिज़्बुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह जे ख़िदमत में जीअं जो आया, अचण सां पाण फरमाइनि था, फ़क़ीर मुरीद तो जहिड़ो हुजे त मुर्शिद वरी मां जहिड़ो हुजे। तो जे सुवाल जो जवाब आ, तो 4 साल अॻ में पुछो हो त मुरीद छाखे चइबो आ, मुर्शिद छाखे चइबो आ। मूं तोखे चयो हो त जवाब पाण ई तोखे ॾींदुसि। मुरीद तो जहिड़ो हुजे जो शादी तुंहिंजी रिथी पई आ, ऐं मुर्शिद हुक्म करे त मुरीद हलियो वञे, इनखे मुरीद चइबो आ। ऐं मुर्शिद इनखे चइबो आ जो मुरीद बुराई करे रहियो हुजे ऐं उनखे उन आइन टाइम ते बचाए विझे। मुर्शिद वरी इनखे चइबो आ। हाणे हूअ जेकॾहिं तुंहिंजी मंग उथारे छॾी अथनि त परवाह नाहे, अचु त इन औरत सां मां तुंहिंजो शरीयत मुहम्मदी मुताबिक़ निकाह थो कराए छॾियां।